कोशिश ग्रुप कोशिश डिजिटल चैनल जे असेसमेंट तालका सिटीज़ ऐं कोट गुलाम तालको कॾहिं वजूद में आयो। घणियूं यूसियूं ठहियूं। कोट गुलाम जा रोड रस्ता केतिरा वेकिरा हुआ, हुननि जी छा चौड़ाई हुई, ऐं कोट गुलाम जो बेकअप, कोट गुलाम जो लुकअप, कोट गुलाम जो जेको मैप आहे, जेको नक्शो आहे, उहो कहिड़े नमूने हो ऐं उन टाइम जॾहिं सिटी माना वजूद में आई ठाही ऐं उन टाइम ते कहिड़ी कहिड़ी सहूलियतूं हुयूं, कहिड़ा माना हिकिड़ो क़दीमी या पुराणा सरकारी बंगला हुआ, रेलवे स्टेशन हो, पाणी जे लाइ बंदोबस्तु थियो। उन हवाले खां असां कोट गुलाम जी निहायती अदीब, दानिश्वर, लेखक, उस्ताद साईं मूसा कुंबर साहब खां पुछंदासीं कोट गुलाम जे हवाले खां, जेको तमामु घणी दिलचस्पी रखनि था, तमामु घणी ॼाण रखनि था। साईं जिन कोट गुलाम जे हवाले खां किताब लिखिया आहिनि, त असां पुछूं था त साईं कोट गुलाम जो पस मंज़र कीअं हो ऐं तव्हां कीअं ॾिठो ऐं तव्हां हुनजे मथे मुख़्तलिफ़ अख़रनि में लिखंदा आया आहियो। कोट गुलाम जी जेको अज़ीम शख़्सियतूं आहिनि, जेको कोट गुलाम सां वाबस्ता आहिनि, त उन हवाले खां साईं मूसा कुंबर सां पाण ॼाण वठंदासीं। उन हवाले खां असां कोशिशि डिजिटल जेको नेटवर्क आहे उन ते उन लाइ बि खपनि ऐं असां नौजवान नसल आहे उन्हनि खे बि असांखे ख़बर पवे त कोट गुलाम जी पस मंज़र छा आहे, तारीख़ छा आहे, हिस्ट्री छा आहे। दादा प्रताप माली, वॾी महिरबानी, तव्हां मूं वटि आया। मूं वटि जेको ॼाण आहे उहो तव्हां शेयर कयां थो। कोट गुलाम मोहम्मद असुल में पुराणो हिकिड़ो ॻोठु हूंदो हो जंहिंखे हिंदालाबाद छॾींदा हुआ, जंहिंमें कुंभारनि जी वस्ती वधीक हुई, उनखे पुराणो ॻोठु हिंदालाबाद छॾींदा हुआ। उन खां पोइ अंग्रेज़ कमिश्नर जेको आहे सर जेमस जेको आहे, उन ही शहर जेको आहे 2001 में बदिरायो। पहिरीं बम्बई असेंबली मां जो नक्शो पास करायो, उन खां पोइ इहो शहर तमामु वॾी प्लानिंग सां ठाहियो वियो। उन ई प्लानिंग सां जीअं को लंडन जो को शहर हुजे, जीअं जेकबाबाद शहर आहे उहो सर जेकब ठारायो, अहिड़े नमूने को माना यूरोपियन कंट्री जो को शहर हुजे, ओड़ी प्लानिंग हुई। तमामु वेकिरा सिधा रस्ता ऐं सिधियूं घटियूं, ड्रेनेज जो सिस्टम तमामु ज़बरदस्त क़िस्म जो, ऐं हर माण्हू खे जेको आहे प्लाट सां गॾु 16 एकड़ जेका उन वक़्तु ज़मीन ॾिनी वई। 2001 में जो इरीगेशन जमड़ाऊ खुली चुको हो न, हा 1901 में जमड़ाऊ खुली चुको हो ऐं 1901 में जो ऑफिस जेका मुख़्तियारकार जी उहा पुलिस थाणो उहो खुली चुका हुआ। ऐं 1906 में हिते जेको आहे रेलवे स्टेशन वरी पोइ ठही। शुरू में हिते जी जेका आबादी मक़ामी हिते जा माण्हू पुराणा वाणिया बाणिया हूंदा हुआ, सिख बि हिते रहंदा हुआ, ॿियूं कम्यूनिटियूं रहंदियूं, छा हूंदा ख़ासि किली, बुनियादी ख़ासि किली हिते जा माण्हू। वॾो जेको हिननि जो ख़ासि किलियुनि जो हूंदो हो, वॾो नूंहं वारा या ॿिया जेके हुननि जा पूरो ख़ानदान जो वॾो नूंहं चेयरमैन रहियो आहे 11 साल टाउन कमेटी जेमसाबाद या कोट गुलाम रहियो। इहे शुरू में हिन जा ऐं पहिरियों जेको प्लाट हो ई जेको उहो इन्हनि जो ख़ासि काली घराणे जो हो प्लाट हो। ॿिया कुंभार बरादरी रहंदी, शाह पुराणा राखुआ हूंदा। पोइ वरी जेको आहे हितां खां पंजाबी बिरादरी, उहा पोइ 1901 खां पोइ हिते सेटल थी, पोइ तालके में सेटल थी। मुख़्तलिफ़ वॾा ॻोठ आहिनि पंजाबी जा चकर, पर गॾोगॾु जेको आहे उहो शहर में बि रहिया। शहर में घटि रहिया, पर पोइ पॉपुलेशन उन्हनि जी वधी। पाकिस्तान ठहण खां पोइ हिते क़ाइमखानी आबादी जेको आहे उहो वॾे पैमाने ते लॾे आई। पाकिस्तान ठहियो, माण्हू माइग्रेशन थी, नतीजे में जेके बि घर हुआ छॾियल घर, उहो जेको आहे ऐं ज़मीनूं उहो जेको आहे हिते जे क़ाइमखानी बिरादरी खे मिली। ऐं कोट गुलाम मोहम्मद जेको असांजे पंहिंजे दौर में असां ॾिठो, तमामु नीट ऐं क्लीन, साफ़ ऐं सुथरो छटकारूं थींदियूं हुयूं। टॉप जो पब्लिक पार्क हिते जो माण्हू ॾिसणु ईंदा परे खां, पब्लिक पार्क कहिड़ो आहे, त पब्लिक पार्क ॾिसणु ईंदा। अहिड़ो पब्लिक पार्क हूंदो, प्ले ग्राउंड हूंदो, वॾो वॾो प्ले ग्राउंड जे सरकारी अस्पताल खां ओड़े पासे हिते रांदि जा मेला मलाखड़ा थींदा। असांखे यादि आहे त असीं 6हीं 7हीं क्लास में पढ़ंदासीं, तॾहिं तमामु हिकिड़ो 3 ॾींहं जेको माना तालके जेमसाबाद जो रांदियुनि जो मुक़ाबिलो, कबड्डी या गंजवटी या इहे जेके दौड़ूं उन जा मुक़ाबिला थींदा। यानी समाजी एक्टिविटीज़ तमामु घणियूं हूंदियूं माज़ी में जेमसाबाद तालके में। माज़ी जा पुराणा ॻोठ जेके आहिनि, सो काछेलो आहे, काछेलो असमद काछेलो, उन जंहिंजो किंग ऑफ दी मैंगो सॼो वञे थो, उनजो ख़ानदान सिलसिलो अचे पियो अॼु बि। ऐं ॿिया जेके ॻोठ सिंधी माण्हुनि जा जेके वस्तू, ख़ुदि गुलाम मोहम्मद भुरगुड़ी जेको पायनियर हो, जंहिंजे नाले ते पोइ जेमसाबाद 1980 में जेमसाबाद ई शहर जो नालो पियो। गुलाम मोहम्मद जी सरगर्मियुनि जे करे, शास्त्रीय समाजी सरगर्मियुनि जे करे
गुलाम अहमद भुरगुड़ी पहिरियों सिंधी बैरिस्टर हो। गुलाम अहमद भुरगुड़ी कायद आज़म जो वाहिद दोस्त हो जंहिंसां जेको उनजे इंतज़ार में बीठो हूंदो त अॼु गुलाम अहमद भुरगुड़ी अचे थो ऐं फातिमा जना खे चवंदो त भाभी अॼु गुलाम अहमद भुरगुड़ी अचे पियो, हुनजे रहण करण ऐं खाधे पीते जी सुठी तयारी करणी आहे। एतिरा हुन सां वास्ता हुआ। पहिरियों मुस्लिम जेको आहे हुन मुस्लिम लीग जी जेका पहिरीं शाख खुली हुई सिंध में, उहा हैदराबाद में खुली, उहो 1916 में खुली। उनजो पहिरियों सदर सभु गुलाम अहमद भुरगुड़ी हो। गुलाम अहमद भुरगुड़ी उन पाए जे लेवल जो माण्हू हो जो कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी हो। कांग्रेस पूरे हिंदुस्तान पाकिस्तान जी कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी हो। 1920 में जेको आहे हीउ टोटली जेको आहे मुस्लिम लीग में अची वियो। हिन समाजी सियासी ख़िदमतूं एतिरियूं जेको ॿुधाए कोन थियूं सघनि। हिन ते किताबु मोहम्मद हाशिम लिखियो आहे। हीउ मूं किताबु लिखियो आहे, हिन में बि काफ़ी जो ज़िक्र आहे। हुनजो पुटु गुलाम मुस्तफ़ा भुरगुड़ी जेको पाए जो साईं GM सैयद जे दोस्त हो, पाए जो सियासतदान हो, जंहिं ख़ुदि हिन जी काटन फैक्ट्री में असां ख़ुदि हुनखे ॾिठो हो। काटन फैक्ट्री जो हू ही मालिक हूंदो हो ऐं उनजो सिलसिलो जेको सियासत जो उहो हलंदो रहियो। पर गुलाम अहमद भुरगुड़ी ऐं गुलाम मुस्तफ़ा भुरगुड़ी जी वफ़ात खां पोइ इहो चैप्टर बंदि थी वियो। पोइ वरी रईस ख़ैरमंद भुरगुड़ी वारा जेके इन जा रत भाई कोन आहे पर भत भाई हुआ, पोइ आहिस्ते आहिस्ते इन्हनि जो जेको सियासत में अचण जो थियो, ज़मीनूं ॿमीनूं पोइ वरितूं ऐं पोइ सियासत में इहे आया। न त इन मुक़ाबले में को सियासतदान को हा नवाब अलादाद ख़ान जेको उहो इन खां बि अॻु जो हो। नवाब अलादाद ख़ान गुलाम मुस्तफ़ा भुरगुड़ी खां अॻु जो हो। गुलाम मुस्तफ़ा भुरगुड़ी गुलाम जो पुटु इन खां अॻु जो। पोइ उन जा पुट मीर अली बख़्श आहे, मीर इमाम बख़्श आहे जो इमाम वज़ीर थियो, वरी MNA MP बि थी आया। वरी सिलसिलो हुनजो मीर मुनवर उहो बि जेको आहे वज़ीर शूरा खां वठी ऐं जेको हैसियत हींअर MNA थींदो। कोट गुलाम अहमद जेको उन टाइम जेको तव्हां चओ था माना हिकिड़ी यूरोपीय यूनियन माना सिटीज़ जे तर्ज़ ते कोट गुलाम जो नक्शो हिकिड़ो मैप ठाहियो हुयो ऐं उन बुनियाद ते हिन शहर खे माना सिटी हलियो हुयो। त हींअर मौजूदा सूरत ऐं उन वक़्त जी जेको तव्हां सूरत ॿुधायो पिया हुनमें केतिरो डिफरेंस अची वियो आहे? कब्ज़ा, माफ़िया, वलार, उन हवाले खां तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो असां 1901 में त असां असांजा बाबा वारा बि कोन रहिया हुआ, पर असां जेको ॾिठो यानी अॼु खां तक़रीबन ॿिनि न त 50 साल, या मुंहिंजी उमिरि जेको आहे 73 साल आहे, जेके 50 साल या अञा बि जेको आहे 40 साल अॻु हीअ शइ जॾहिं ॾिठो जंहिं हालत में, तॾहिं आबादी एतिरी शहरी कोन्हे। माण्हू ॻोठनि में माना मुतमइन ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। माइग्रेशन एतिरी कोन थी जीअं असां हिते बुर्दी कॉलोनी में माण्हू सॼी कॉलोनी वधियूं, हेॾा कॉलोनियूं सुठियूं हुयूं। हिते लोग मक़ामी माण्हू पहिरियों नंबर जेका पॉपुलेशन आबादी उहा सिंधी माण्हुनि जी खोसा हुआ, ख़ासकेली हुआ। ऐं पोइ ॿियूं ज़ातूं में जेको आहे हुयूं ऐं उनखां पंजाबी आराई बिरादरी हुई ऐं जेको आहे उहो जट बि कोन पर राजपूत बिरादरी जेका उहा हिते आई 1901 में। पोइ पाकिस्तान ठहण खां पोइ जेको आहे असांजे मुहाजिर भाउ जेके उहे आया हितां जेको विया माइग्रेशन जी उन जे नतीजे मूं आया। उन खां पोइ शहर जी जेको बैलेंस ऑफ पावर हो, जेको पहिरीं जेको आहे हूंदो उहो कोन रहियो। पोइ उन में काफ़ी जेको समाजी सियासी तब्दीलियूं शहर में आयूं, रवैयुनि में बि आयूं, सियासत में बि आयूं ऐं बिज़नेस में बि आयूं, काफ़ी तब्दीलियूं आयूं। ऐं इहा वलार तक़रीबन आउं सम्झां थो त उन वक़्त में जॾहिं असां थोरो चङो ख़ासि होश हो, तॾहिं खां वलार शुरू थी वई हुई शहर में। उहे माण्हू जेके आया हुआ ॿाहिरां, हिते वेठल माण्हू कंहिं वलार कोन कई, न ज़मीन ते न प्लाट ते कब्ज़ो कयो। जेके ॿाहिरां आया उन्हनि जेको आहे वलार शुरू कई। पर आहिस्ते आहिस्ते जे मुख़्तलिफ़ दौरनि में, ख़ासि करे मार्शल लॉ जे दौरनि में जेको आहे शहरनि में वलार वधी आहे, वधंदी रही आहे। हाणे उहे घटियूं जेके या उहे रस्ता जितां 3 ट्रकूं हिकिड़े वक़्तु मटे सघंदियूं, इहे 4 बि ट्रकूं मटे वेंदियूं हुयूं, या बिल्कुलु स्ट्रेट घटियूं हूंदियूं हुयूं, उहे घटियूं हाणे सोढ़ियूं थी वञनि। अॻे हीउ पूरो 1 किलोमीटर जेको आहे 1 किलोमीटर खां थोरो मथे 1 माइल जो जेको आहे शहर हो, हिकिड़ी घटी खां ॿी घटी ताईं जेको सभु कुझु नज़र ईंदो। हाणे उहो जेको आहे इंक्रोचमेंट थी वई आहे। हाणे त तव्हां हिते ई ॾिसो असांजे पाड़े में इंक्रोचमेंट लॻी पई आहे। त हिकिड़े माण्हू खे ॾिसी सभिनी माण्हुनि इंक्रोच कई आहे, यानी को अहिड़ो माण्हू कोन्हे जे इंक्रोच कई न हुजे। इंक्रोचमेंट थी वई आहे, ओवर पॉपुलेशन थी वई आहे, ड्रेनेज सिस्टम टोटली तबाह आहे मुकमल तरह सां। ऐं उनजो जेको वरी असुल में छा आहे त जॾहिं को समाज जेको आहे क्राइसिस जो शिकार हूंदो आहे त हर इदारो क्राइसिस जो शिकार हुआ। हिते जेको आहे हिन कोट गुलाम में
जॾहिं ढॻो कोंदो यानी कासाई कोंदो जेके जानवर कोंदो त पहिरीं घुमाईंदो सॼे शहर खे ॾेखारींदो सुभाणे हीउ जानवर घुसण वारो आहे, उनखे ठपा लॻंदा हुआ मेडिकल। हाणे उहा मार्केट ते कब्ज़ो थी वियो अलाए केॾांहुं वई हिकिड़ी ॿी ॻाल्हि त उहा हर शइ में जेको आहे हिकिड़ी माल प्रैक्टिस अची वई। सरकारी अस्पताल हूंदी थोरी हूंदी, नंढे पैमाने दवाऊं दरमल सभु मिलंदो, डॉक्टर हूंदो, वैक्सीनेटर हूंदा, सभु हूंदा, पूरी ड्यूटी ॾींदा पंहिंजी। हींअर त वैक्सीनेटर मोटरसाइकिल आहिनि। हींअर सरकारी अस्पताल में तव्हांखे जेको आहे उहो छा उहे सहूलियतूं आहिनि। आउं हिकिड़ो मेडिकल सां तालुक़ु रखण वारो माण्हू आहियां पंहिंजे लेखे, मुंहिंजो वॾो तालुक़ु रहियो आहे मेडिकल सां। ऐं चयो कर मेडिकल पढ़ी पिया चयो कर, पर अव्हांखे हिते ECG मशीन कोन्हे, हिते BP ऑपरेटर्स कोन्हे, एतिरे क़दुरु BP ऑपरेटर्स कोन्हे, बाक़ी छा खपे। को वक़्तु हीअ असां ताज़ो माज़ी में ॾिठो, शायदि शबीर कायमी जो दौर हो मुंहिंजे ख़्याल आहे, त हिते जेको आहे स्पेशलिस्ट बि ईंदा हुआ, हिते स्पेशलिस्ट बि ईंदा। हाणे इहा हालत आहे हिते को MS थियण लाइ तयारु कोन्हे। कंपाउंडर जेके आहिनि उहे अस्पताल में पिया हलाइनि। कोट गुलाम छा आहे, दिल्ली जूं अस्पतालूं मीरपुर में कंपाउंडर पिया हलाइनि। सभु जेको आहे ऑन लीव ते जेको आहे पंहिंजे सेंटरनि में प्राइवेट कमु पिया कनि। अहिड़े नमूने तालीम हिते तबाह थी आहे। प्राइवेट सेंटर तमामु घणा थी विया आहिनि, तमामु घणा, पर प्राइवेट जेको आहे ट्यूशन में जेको पढ़ाई आहे या ट्यूशन जेको आहे उन रिज़ल्ट को बि कोन्हे। अच्छा सर, हाणे अगरि हुकूमत जा इंतिज़ामिया जा इख्तियारूं अगरि कोट गुलाम खे जीअं तव्हां चओ पिया कसादा रोड हुआ पंहिंजे नक्शे ते मुताबिक़ हुआ, ऐं माना हिते चौक ते बि तव्हां चवंदा ॿी चौक ते ॾिसंदा हुआसीं त हर शइ ॾिसण में ईंदी, ऐं इहे इंक्रोचमेंट वलारे करे उहे शयूं रुकियूं आहिनि। त हुकूमत खां तव्हांजो अगरि मुतालबो करणु चाहियो त माना शहर खे ॿीहर उहे ई रौनकूं हुजनि, उहे ई कसादा रोड हुजनि, उन ई मैप ते रियल मैप हो जंहिं मैप ते जेम्स बाग ॾियो वियो, उन वारे तव्हां इंतिज़ामिया छा मुतालबो कंदा? हा, इंतिज़ामिया खां मुतालबो इहो करे सघिजे थो त जेको आहे जेकॾहिं का सुठी हुकूमत अचे थी या हुकूमत पंहिंजूं आवाम दोस्त पॉलिसियूं इम्प्लीमेंट करे थी ऐं लोकल गवर्नमेंट जेको आहे उहो बि आवाम दोस्त पॉलिसियुनि ते अमल करे थी, त पोइ इहो सीवरेज जो सिस्टम, इहो रस्तनि जो सिस्टम, इहो इंक्रोचमेंट जो सिस्टम सभु सेट थी सघनि था। असीं मुतालबो कयूं था मीर अनवर टाटू खां, जेको हींअर जेको आहे ज़िले जो आहे चेयरमैन आहे। असीं MLA MP मीर मुनवर ख़ान टालपो जो संस भाउ आहे, मुंहिंजो सुठी हुन दुआ सलाम आहे। असीं मुतालबो कयूं था MP हिते जो भुरगी साहिबु, उन खां त तव्हांखे पंहिंजो शहरु आहे, तव्हांजो पंहिंजो शहरु आहे, हिन शहर में तालके हिन में हिते रहो था, तव्हांजे हूंदे बि जेको सभु इदारा तबाह आहिनि। महिरबानी करे तव्हां हिननि ते जेको ध्यानु ॾियो ऐं पंहिंजो जेके बि स्कीमूं आहिनि उहे हिन शहर में हिनखे हिकिड़ो त इम्प्लीमेंट करियो, ॿियूं स्कीमूं खणी अचो जी हीउ शहरु जेको आहे हिकु यूरोपियन मुल्क जो जेको तसवुरु ॾिनल हो सर जेमस ऐं गुलाम अहमद भुरगड़ी पाकिस्तान जो तसवुरु बि ॾिनो हो, पर सिंध हिकिड़ी ख़ुशहाल सिंध जो बि तसवुरु ॾिनो हो, पर गॾोगॾु हू पंहिंजे देगान शहर ऐं हिन शहर जो बि तसवुरु ॾिनो हो। त उनजे रूह खे जेको आहे ताज़गी मिले, तंहिंखे महिरबानी करे ऐं उनखे हुकूमत वक़्त जे जेके बि नुमाइंदा आहिनि उहो अपील कयूं त महिरबानी करे तव्हां हिन शहर पूरे सिंध जे शहरनि ते स्पेशली ख़ुशूसी तौर ते कोट गुलाम अहमद ऐं माज़ी जे जमशाबाद ते तवजह ॾेई हिते जो सीवरेज सिस्टम, हिते जो मेडिकल सिस्टम, हिते जो एजुकेशन सिस्टम ऐं हिते जे जेको कम्यूनिटी सिस्टम उनखे प्रोमोट कयो जीअं माण्हू अमन ऐं सुकून सां ज़िंदगी गुज़ारनि, तालीम वठनि ऐं माण्हू में हिक ॿिए सां हामागी थिए। अहिड़ा मुक़ाबला, अहिड़ा जेको आहे प्रोग्राम कराए वञनि जो माण्हू हिक ॿिए सां गॾिजनि सॼे जी नफ़रत में कुदुर में ख़तमु थियनि। जी नाज़रीन, जीअं तव्हां ॿुधो असांजे मोस्ट सीनियर साईं मुशफ़ उमर साहिबु असांखे तमामु मुफ़ीद ऐं हिस्टोरिकल तारीख़ी ॻाल्हियूं ॿुधायूं जेको असांखे पिया मालूम न हुयूं त कोट गुलाम जी तारीख़ छा आहे, हिते कहिड़ा कहिड़ा वॾा नाला जेको थी गुज़रिया आहिनि उनजे हवाले खां तव्हां ॿुधो। ऐं साईं आख़िर में जेको अनुभव ॿुधायो त वापसि उन मैप ते उन नक्शे ते कोट गुलाम जमशाबाद खे वापसि कयो वञे, उन लाइ इंतिज़ामिया इख्तियारनि खे घुरिजे त इन ते अमल दरामद कयो वञे। फता माली कोशिश मीडिया सेल कोट गुलाम।